डिवीज़न शहीद बेनज़ीर आबाद जे बॉडी बिल्डिंग जिम्स जा मुक़ाबला सवें शहरनि वॾी दिलचस्पी सां मुक़ाबला ॾिठा। खेनि ज़बरदस्त हौसला अफ़ज़ाई कई वई। मुक़ाबलनि में नौजवान जे वॾे अंग शिरकत कई। सिंध स्टार जिम जे मंसूर अली कीरियो ताहिर अली कीरियो जी मेज़बानी हेठि शहीद बेनज़ीर आबाद बॉडी बिल्डिंग जा मुक़ाबला सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 28 बॉडी बिल्डिंग मुक़ाबले में हिसो वरितो, जंहिंमें शहीद बेनज़ीर आबाद जे बॉडी बिल्डिंग जो टाइटल कप ऐं नक़द इनाम मिस्टर डिवीज़न असफर भुट्टो खटे सोभ माणे वरिती, जॾहिं त इल्ताफ़ हुसैन मक्सी डिवीज़न जे सेकंड पोज़ीशन ते रहियो। उन मौक़े ते दरगाह पीर ज़ाकिर जे गादी नशीन सैयद मोहम्मद मुनीर शाह पारां मोकिलियल 25,000 रुपया खटींदड़ रांदीगर ऐं ऑर्गेनाइज़र खे नक़द ॾिना विया। उहा रक़म संदसि फर्ज़ंद सैयद अली रज़ा शाह तरफ़ां ॾिनी वई। उन मौक़े ते मंसूर अली कीरियो, मीडिया सेंटर सकन जो सदर कुर्बान उमराणी, अल्लाह रखियो कीरियो, अब्दुल मजीद खोखर, उस्ताद असलम भट्टी ऐं ॿियनि तक़रीब खे ख़िताब कयो, जॾहिं त बॉडी बिल्डिंग जे जज तौरु कराची नेशनल चैंपियन सैयद सईद जमील, बॉडी बिल्डिंग सिंध जे सदर मोहम्मद इक़बाल, अॻूणो चैंपियन सिंध रईस खान जा फ़राइज़ जज तौरु अदा कया, जॾहिं त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां रांदीगरनि हिसो वरितो, जंहिंमें टंडो आदम, मोरो, नवाबशाह, महरापुर, शदादपुर ऐं सकरनि जे जिम जे नौजवान मुक़ाबले में भरपूर हिसो वरितो। सकरनि जे जिम पारां आयल महिमाननि खे शील्डूं ऐं सिंधी अजरक जा तोहफ़ा पिणु ॾिना विया। कुर्बान उमराणी, सोच टीवी, सकरनि।